नाज़रीन अहम ख़बर वाक़े ॾींदासीं। लाहौर कलंदर्स मुल्तान सुल्तान के मेगा इवेंट में शिकस्त ॾेई पाकिस्तान सुपर लीग जो चैंपियन बणिजी वियो आहे। लाहौर कलंदर्स अॻ में बैटिंग कंदे मुक़रर ओवर में 180 रन्स ठाहियूं, जंहिं जवाब में मुल्तान सुल्तान जी टीम घुर्बल हदफ हासिल न करे सघी। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदा रहूं पिया। लाहौर कलंदर्स मुल्तान सुल्तान के मेगा इवेंट में शिकस्त ॾेई पाकिस्तान सुपर लीग जो चैंपियन बणिजी वियो आहे। लाहौर कलंदर्स अॻ में बैटिंग कंदे मुक़रर ओवर में 180 रन्स ठाहियूं, जंहिं जवाब में मुल्तान सुल्तान जी टीम घुर्बल हदफ हासिल न करे सघी। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। लाहौर कलंदर्स मुल्तान सुल्तान के मेगा इवेंट में शिकस्त ॾेई पाकिस्तान सुपर लीग जो चैंपियन बणिजी वियो आहे। लाहौर कलंदर्स अॻ में बैटिंग कंदे मुक़रर ओवर में 180 रन्स ठाहियूं, जंहिं जवाब में मुल्तान सुल्तान जी टीम घुर्बल हदफ हासिल न करे सघी। अवांखे नाज़रीन अहम ख़बर का अपडेट कयूं पिया। लाहौर कलंदर्स मुल्तान सुल्तान के मेगा इवेंट में शिकस्त ॾेई पाकिस्तान सुपर लीग जो चैंपियन बणिजी वियो आहे। लाहौर कलंदर्स अॻ में बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 180 रन्स ठाहियूं, जंहिं जवाब में मुल्तान सुल्तान जी टीम घुर्बल हदफ हासिल न करे सघी। अवांखे नाज़रीन अपडेट कंदा हलूं। लाहौर कलंदर्स मुल्तान सुल्तान के मेगा इवेंट में शिकस्त ॾेई पाकिस्तान सुपर लीग जो चैंपियन बणिजी वियो आहे। लाहौर कलंदर्स अॻ में बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 180 रन्स ठाहियूं, जंहिं जवाब में मुल्तान सुल्तान जी टीम घुर्बल हदफ हासिल न करे सघी। अवांखे नाज़रीन अहम ख़बर का अपडेट कयूं पिया। लाहौर कलंदर मुल्तान सुल्तान के मेगा इवेंट में शिकस्त ॾेई पाकिस्तान सुपर लीग जो चैंपियन बणिजी वियो आहे। लाहौर कलंदर्स अॻ में बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 180 रन्स ठाहियूं, जंहिं जवाब में मुल्तान सुल्तान जी टीम घुर्बल हदफ हासिल न करे सघी। अवांखे नाज़रीन अपडेट कंदा हलूं पिया। अवांखे नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया। लाहौर कलंदर मुल्तान सुल्तान के मेगा इवेंट में शिकस्त ॾेई पाकिस्तान सुपर लीग जो पहिरियों भेरो चैंपियन बणिजी वियो आहे। नाज़रीन अवांखे अपडेट कंदा हलूं। लाहौर कलंदर्स अॻ में बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 180 रन्स ठाहियूं, जंहिं जवाब में मुल्तान सुल्तान जी टीम घुर्बल हदफ हासिल न करे सघी।